जो सिलसिलो जारी है। तव्हांखे दादू मां ख़बर ॾींदा न त दादू शहर में बिजली जी डिघी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। शहर में 16 खां 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे। शहरी सख़्त अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। बिजली न हुजण करे शहरियुनि जो कारोबार ठप थी वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था आज़ाद बलोच जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, दादू में डिघी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है, जंहिं सबब शहरी अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। लाइट न हुजण करे घरनि में पीरसन ऐं ॿार तड़पी रहिया आहिनि, पर वापदा अख़्तियारियूं ख़ामोश तमाशे बहण आहिनि। इन सिलसिले में शहरियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहर में 16 खां 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे ऐं हज़ारे रुपयनि जा घरा बिल मोकिलिया पिया वञनि। उन्हनि जे बावजूदि शहर में बिजली फराहम न पई कई वञे। इन सिलसिले में असां दाजू जा कुझु शहरनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे अचो त ॿुधूं। बिजली में सॼो ॾींहुं बंदा कारोबार तबाह, संबोधा 15 कयोसीं त वरी ठोके 10 रुपया कयो। हर शइ महांगाई लॻी पई आहे। सॼो ॾींहुं लाइट गुम आहे, कमु ॾिसो केतिरो रहियो पिया, ग्राहक था विढ़नि था। 12 खां 18 कलाक सॼो ॾींहुं में लाइट कान्हे का, राति जो 2 कलाक हले थी, सो डिम थी हले। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।